बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम। वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम। सो सारायां सचो धणी चई हमद हकीम। करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जूं। सखर आर्ट काउंसिल जे हिन हाल में अवां सभिनी खे भलेकार चऊं था। ऐं ही अॼोको जेको प्रोग्राम आहे सखर आर्ट काउंसिल जे तरफ़ां असां हिकु मंता तक़रीब अरेंज कई आहे ऐं उहा असांजा जेके सीनियर अदाकार आहिनि उन्हनि जी मंता तौरु असां हिते गॾु थिया आहियूं। तक़रीब खे बाक़ाइदा उन जो आगाज़ करण खां अॻु में मोहम्मद अली मेमुन साहब खे गुज़ारिश कंदुमि त स्टेज ते अचनि ऐं तलावत कलाम पाक जो शरफ़ हासिल कनि। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल अस्रि इन्नल इंसाना लफी खुस्र इल्लल्लज़ीना आमनू वअमिलुस्सॉलिहात वतवासौ बिलहक्कि वतवासौ बिस्सब्र। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़र रसूलुल करीम। वफ़ा दिलदार के गुज़ारिश कंदुसि त तव्हां खे सभिनी खे आजियाणो पेश कंदो। वफ़ा दिलदार तव्हांजूं भरपूर ताड़ियूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दिल जे गहराइनि सां हिन पंडाल में मौजूदु हिन प्रोग्राम खे सूंहुं बख़्शण लाइ आयल सभई दोस्त वेलकम चऊं था। अॼु मां इंतिहाई ख़ुशि आहियां त सखर आर्ट काउंसिल इहो मौक़ो फ़राहम कयो आहे त असीं पंहिंजे उन्हनि दोस्तनि सां हिकु शाम हिकु रिहाण कयूं जन दोस्तनि सॼी ज़िंदगी आर्ट जे फ़न खे ॾेई छॾी। स्टेज ते वेठल मुंहिंजा मानायता साईं मोहतरम मुनीर अहमद वाघो साहब ऐं मोहतरमा राबिया चौहान साहिबा, सलीम राजा साहब, अख्तर खोखर साहब, हफ़ीज़ जमाल साहब ऐं मुंहिंजा ॿांह ॿेली मुंहिंजा महिरबान जनाब अख्तर दरगाही साहब जेके हर क़दम ते मूंसां गॾु रहिया आहिनि, सीनियर आर्टिस्ट एजाज़ सिमायर साहब, अवां जा लख थोरा लख लाइक़ अवां आया असांखे इज़त बख़्शी प्यार ॾिनो। साईं मुंहिंजा ही हिकु अहिड़ो सिलसिलो जेको न ख़तमु थियण वारो आहे। काइनात जी हर रवां दवां शइ ख़तमु थी सघे थी। शहर ख़तमु थी नवां ठही सघनि था, दरिया पंहिंजो रुख मटे सघनि था, जबल पंहिंजी जॻह मटे सघनि था, पर फ़न ऐं आर्ट उहा शइ आहे जॾहिं खां सफ़र शुरू कयो आहे त इहो सफ़र हिन काइनात जे आख़िरी ॾींहं ताईं जारी ऐं सारी रहंदो। मुंहिंजा मोहतरम दोस्त जन सां मूं ज़िंदगी जा केतिरा ई साल गॾु कमु कयो आहे। स्टेज हुजे, रेडियो हुजे, टीवी हुजे, जेका उन मां मोहबत मिली आहे, जेको प्यारु मिलियो आहे ऐं जंहिं नमूने सां उहे सीनियर असां सां गॾिजी हलिया आहिनि त मां उन्हनि जो ममनून ऐं मशकूर आहियां। बाक़ी दोस्त आहिनि जेके उन्हनि जी शख़्सियत ऐं फ़न ते ॻाल्हाईंदा। मां सिर्फ़ु हिकु दफ़ो ॿीहर, छो त मां टाइम इन जे करे घटि थो वठां त जीअं ॿियनि दोस्तनि खे टाइम मिले ॻाल्हाइण जो। मां हिकु दफ़ो ॿीहर पंडाल में वेठल मुंहिंजा कोलीग्स, मुंहिंजा आर्टिस्ट, फीमेल आर्टिस्ट,
मुझा राइटर दोस्त, एक्टर दोस्त, सभिनी जा नाला नथा खणी सघूं, जितों भी आया हो, लव यू, सभिनी खे सलाम, थैंक यू सो मच। जिते बर्फ़ ॾाढे में ॾाढी ॼमे थी, उतां ई त दरिया वहंदा ॾिठासूं। जिते चीचका खाई धरती वञे थी, उते ई त गजगाह फुटंदा ॾिठासीं। असांजे प्यारे महिमान ऐं भलोड़ अदाकार सदाकार उस्ताद मोहतरम मुनीर वाघे साहब जे फ़न ते ॻाल्हाइण लाइ दोस्त एजाज़ सिमार खे गुज़ारिश कयां थो त अचनि ऐं तव्हां सां मुखातिब थियनि। एजाज़ सिमार साहब, भरपूर ताड़ी। असांजा आयल जेके महिमान आहिनि दोस्त, जंहिंजे लाइ इहा रिहाण रचाई वई आहे, ऐं बाक़ी सभु हिते आयल महिमान जेके बि आहिनि, सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। बसि इहा सफ़ा वेझो। साईं मुंहिंजा मूंसां वफ़ा दिलदार असांजो तमामु प्यारो दोस्त आहे। उन 2 ॾींहं अॻु में राब्तो कयो त सखर में हिकिड़ो प्रोग्राम रचायो आहे, जंहिंमें दोस्तनि जे लाइ तव्हांखे बि उस्ताद मुनीर अहमद वाघे जे लाइ ॻाल्हाइणो आहे ऐं तव्हां ज़रूरु अचिजो। असां कुझु मसरूफ़ हूंदा आहियूं घणो ड्यूटी में, इन करे कोन अची सघंदा आहियूं। इन करे वरी मूंखे चयूं, पाबंद कयूं। असां दोस्तनि जे सॾ ते आयासीं। अॼु मूंखे उस्ताद मुनीर अहमद वाघे जे लाइ हिते घुरायो वियो आहे त उनजी शख़्सियत ते ॻाल्हायो। उस्ताद मुनीर अहमद वाघो घणरुखी शख़्सियत आहे। असांजो तमामु प्यारो दोस्त बि आहे, महिरबानी आहे। असां गॾु ड्रामा बि कया आहिनि, स्टेज ड्रामा पनवाकिल में कया आहिनि, पीरगोठ में कया आहिनि, रोड़ी में कया आहिनि। तमामु बहितरीनु अदाकार। उस्ताद जी कहिड़ी मां ॻाल्हि कयां, हर ॾुख में सुख में असां सां ड्रामनि जे दौरान सदाईं गॾु रहियो। कॾहिं रातिनि जो पनवाकिल खां पंधु बि ॻोठी वेंदा हुआसीं ड्रामे जी रिहर्सल करे। पर उस्ताद सभिनी दोस्तनि खे गॾु वठी हलणु ऐं सुठियूं सलाहूं ॾियणु, जंहिंमें असां तमामु बहितरीनु ड्रामा कयासीं, सुठा थिएटर कयासीं। उस्ताद पाण कंपेयर बि आहे, सुठी कंपेयरिंग बि कंदो आहे। उस्ताद असांखां तमामु सीनियर आहे। असां जॾहिं ड्रामा जी फील्ड में आयासीं त उन टाइम असां ईअं सम्झो उस्ताद वारनि जी चीज खां वठी करे हलियासीं ऐं घणो कुझु इन्हनि सीनियरनि दोस्तनि खां सिखियोसीं। सखर आर्ट्स काउंसिल ही जेको प्रोग्राम शुरू कया आहिनि, तमामु बहितरीनु। जेकी असांजा पुराणा दोस्त फ़नकार, वॾा वॾा कलाकार जेके ही फ़ानी जान छॾे विया आहिनि, कॾहिं उन्हनि जे लाइ प्रोग्राम्स अरेंज था कनि त कॾहिं जेके हाल हयात दोस्त आहिनि सीनियर, उन्हनि जे लाइ प्रोग्राम अरेंज था कनि। सखर आर्ट्स काउंसिल जसुलाणो तमामु बहितरीनु कमु पिया कनि ऐं 3 सालनि में 3 साल थिया आहिनि जेको हिते सखर में कमु थियो आहे। असां थोरो परे रहिया आहियूं, पर ख़बर हूंदी आहे छो त राब्ते में दोस्तनि सां हूंदा आहियूं, त सखर में जेको कमु थिए पियो तमामु बहितरीनु कमु थिए पियो। वरी अचूं था उस्ताद मुनीर ते, त उस्ताद मुनीर असांजा दोस्त मरहूम ज़ुल्फ़कार अली सिमायर ऐं असां जॾहिं असां वेठा हूंदा हुआ त मूंखे छा साईं जो हिकिड़ो शेर थो यादि अचे, रही अचिजे राति ॾींहुं कन वाढोड़नि वटाए, जन खे सूर शरीर में घटि मंझारा घाव, लिकाए लोका पाण ई ॿधनि पटियूं। पोइ असांखे ख़्यालु थींदो त असां किथे रही अचूं, हाणे काॾे वञूं, कंहिं ॾे वञूं। पोइ असांजे साम्हूं उस्ताद मुनीर ठही ईंदो हुयो।
त उस्ताद मुनीर ॾे सां वञूं ऐं उते वञी के कुझु कचहरियूं करे अचूं, कुझु उस्ताद खां सलाहूं वठी अचूं, कुझु सिखी अचूं, कुझु उस्ताद खे ॿुधाए अचूं। असांजो उस्ताद सां सुठो टाइम गॾु गुज़रियो आहे। उस्ताद पाण पेशे जे हिसाब सां प्राइमरी टीचर बि हुयो, जेको हाणे रिटायर आहे। तमामु बहितरीनु इंसानु, तमामु बहितरीनु दोस्त, शफ़ीक़ उस्ताद। कहिड़ा लफ़्ज़ मूं वटि अञा वधीक कहिड़ा लफ़्ज़ कोन आहिनि, लफ़्ज़ खुटी था वञनि। उस्ताद जी साराह जेका आहे उहा कोन खुटंदी त उस्ताद केतिरो महान आहे। बहरहाल अॼु दोस्तनि असांखे घुरायो हिते, उन हिसाब सां असां आयासीं। उस्ताद जे लाइ चंद इहे कलमात तव्हांखे ॿुधायासीं ऐं बाक़ी हाणे अॻिते वरी ॿिया जेके दोस्त आहिनि उहे बि ॻाल्हाईंदा। इहे लफ़्ज़ चई असां पंहिंजी जाइ था वठूं। इहो दोस्त एजाज़ सिमार साहब जन उस्ताद मुनीर जे फ़न ऐं उन जी दोस्ती ऐं उन जे कद काठ ते ॻाल्हायो। हिकिड़ी माज़रत सां हिकिड़ो अर्ज़ु कयां थो, कुझु दोस्त आहिनि जेके उस्ताद सलीम राजा जा शागिर्द आहिनि, उहे उस्ताद खे मजदा तौर पे अजरक जो तोहफ़ो ॾियणु चाहिनि था ऐं कुझु दोस्त आहिनि जेके उस्ताद मुनीर खे पाराइणु चाहिनि था। हिकु मिंट जो अव्हां खां माज़रत चाहियूं था, प्रोग्राम में थोरो रुकणो पवंदो त मां गुज़ारिश कंदुसि अली रज़ा कलोड़े साहब खे त उस्ताद मुनीर वाघे खे अजरक जो तोहफ़ो ॾियनि ऐं गॾु ई गुलनि जो हार बि पाइनि था ऐं गॾु सरफराज़ शेख खे बि अर्ज़ु आहे त उहे बि अचनि ऐं उस्ताद खे पंहिंजो तोहफ़ो ॾियनि। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में अली रज़ा मोहतरम साईं अख्तर खोखर खे गुज़ारिश कयूं था त अचनि ऐं तव्हां सां मुखातिब थियनि ऐं राबिया चवाण साहिबा जेका हिकु सीनियर आर्टिस्ट आहे ऐं तमामु नाले वारी राइटर अदाकारा आहे, उन जी ज़िंदगीअ ते रोशनी विझनि। मोहतरम जनाब अख्तर खोखर साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरीं त मां मुबारकबाद ॾियां थो आर्ट काउंसिल जी इंतिज़ामिया जेकी भरपूर अंदाज़ सां हिन इदारे खे हलाए रहिया आहिनि ऐं वक़्तन फ़वक़्तन सभिनी आर्टिस्टनि खे यादि कंदा अचनि था ऐं उन में ख़ासि तौर ते असांजो बहितरीनु अदाकार वफ़ा दिलदार साहब जस लाणे जंहिं अहिड़े क़िस्म जो हिते आर्ट काउंसिल में प्रोग्राम शुरू कयो आहे। ही को अहिड़े क़िस्म जो चोथों या पंजो प्रोग्राम हूंदो। अॻ में बि हिकिड़ो प्रोग्राम कयो हुओ जंहिंमें मज़हर शेख साहब ऐं लौंग शेख साहब ऐं हिकु को ॿियो आर्टिस्ट उन में हुयो, जंहिंजे ॻाल्हाइण लाइ बि हुननि कार्ड बि मोकिलियो हो। ऐं हर दफ़े जॾहिं बि को ड्रामो हुजे, को अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम जीअं अॼु अरेंज थियो आहे त कार्ड मोकिलींदो आहे, ॿुधाईंदो आहे। कॾहिं कॾहिं इंसान जूं ज़ाती मजबूरियूं थियनि थियूं, माण्हू मिस करे थो वञे, न त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त अहिड़े क़िस्म जा जेके बि आर्टिस्टनि जा या अदबी प्रोग्राम हुजनि उन में घटि में घटि ज़रूरु शमूलियत कजे। ऐं अॼु बि उन सिलसिले जी कड़ी आहे। मां हाज़िर थियो आहियां दोस्तनि जे चवण ते। ऐं असांजे हिन आर्ट काउंसिल सखर जो जनरल सेक्रेटरी जनाब अख्तर दरगाही साहब बि मुबारकूं लाणे, जेको बाक़ाइदा तौर ते हिकु अहिड़े शख़्सियत जे हुजण जो अहसासु ॾियारे रहियो आहे जीअं को वॾो हुजे, को सलाहकार हुजे, जेको हर मरहले ते हिननि सां गॾु हुजे। ऐं अॼु बि मूंखे नज़र आई इहा ॻाल्हि
त न सिर्फ़ु हिन प्रोग्राम जे हवाले सां पर सेटिंग कीअं थींदी, केरु किथे वेहंदो, केरु कहिड़ी चेयर ते वेहंदो, उन ॻाल्हि खे बि हुन बख़ूबी संभालियो। इहा ई ॻाल्हि हूंदी आहे वॾड़नि जे सरपरस्तीअ जी, ऐं वॾड़नि जे सरपरस्तीअ खां सवाइ माण्हू अॻिते वधी नाहे सघंदो। अॼु जिन आर्टिस्टनि सां ही शाम चइजे, गैदरिंग चइजे, मल्हाई वई आहे, इन जो जेको आर्टिस्ट आहिनि हिन में असांजो सलीम राजा साहब ऐं ॿिए नंबर ते राबिया चौहान साहिबा जेका असांजे रेडियो जी तमामु वॾी आर्टिस्ट रही आहे, बल्कि आहे बि, हिन वक़्तु बि रेडियो ते कमु करे पई। मुनीर वाघो साहब, टे शख़्सियतूं आहिनि जिन सां अॼु हीअ महफ़िल रचाई वई आहे। राबिया हिकु अहिड़े दौर में रेडियो ख़ैरपुर ते अचे थी ऐं बाक़ाइदा तौर ते ऑडिशन ॾेई ड्रामे जे लाइ पास थिए थी, जंहिं वक़्त में पास थियणु आर्टिस्ट लाइ इंतिहाई ॾुखियो हूंदो हो, छो त हू उन्हनि सभिनी मरहलनि मां गुज़रिणो पवंदो हो उनखे, ऐं पोइ वञी हू इन लाइक़ु बणिबो हो जो हुनखे इहो सर्टिफिकेट ॾिबो हो त हाणे तूं रेडियो जो आर्टिस्ट आहीं ऐं रेडियो ते कमु करे सघी थो। उन ई सिलसिले जी कड़ी वॾा वॾा आर्टिस्ट बि रहिया, जंहिंमें वफ़ा दिलदार साहब बि असां सां उन दौर जो आर्टिस्ट असां सां गॾु रहियो, तमामु वॾो कमु गॾिजी कयोसीं। उन में मज़हर शेख साहब जेको तव्हांजो हितां जो सखर जो आर्टिस्ट हो, तमामु वॾो आर्टिस्ट हो, यया भुट्टो साहब हो, मीर सोबदार साहब, मां पाण, इहे सभु गॾिजी कमु कंदा हुआसीं। ऐं उन वक़्तु जेके प्रोड्यूसर हूंदा हुआ रेडियो ते, उहे बि इंतिहाई तमामु सुलझल सुठा अदबी शख़्सियतूं, जिन में वॾा वॾा नाला, मुख़्तार मलिक साहब जहिड़ा प्रोड्यूसर जिन जो ॿोली ऐं ज़बान ते वॾी दस्तरस हूंदी हुई ऐं कोशिशि कंदा हुआ त असां को तलफ़ुज़ ग़लति ॻाल्हाईंदा हुआसीं त उन वक़्त जा प्रोड्यूसर फौरी तौर ते की कटे वठंदा हुआ ऐं फिरी अची असांखे सम्झाए वेंदा हुआ त इहो ईअं न आहे, इहा मच्छी न आहे, इहा मच्छी आहे, इहे मुछूं न आहिनि, इहे मुछूं आहिनि, इहो खान न आहे, इहो खान आहे, इहो सभु कुझु उन्हनि असांखे सम्झायो, सेखारियो। उन खां पोइ असां जेतिरो बि कमु थोरो घणो चैनल ते करे सघियासीं, जे उन जे बैक में रेडियो न हुजे हा त शायदि असां एतिरो कमु सुठो न बि करे सघूं हा। उन में राबिया ड्रामे जे हवाले सां तमामु इलाही कमु कयो ऐं हीउ बि उन वक़्तु जहांगीर कुरैशी जहिड़े, मां त चवंदो आहियां जीअं फिल्मी दुनिया में के वॾा डायरेक्टर हूंदा आहिनि, के आसिफ़ जे मुग़ल आज़म फिल्म ठाही, या जेको आहे सो डायरेक्टर महबूब, या अहिड़े क़िस्म जा, या राज कपूर, हू इन लेवल जो माण्हू, ड्रामे जो माण्हू रेडियो जे हवाले सां हो। वॾी दस्तरसी हुनखे उन ड्रामे जे हवाले सां, ईअं सम्झो त हुन शोबो ई ड्रामे जो जेको हुयो उते जेको फ़ाल कयो उहो जहांगीर कुरैशी हो। ऐं जहांगीर कुरैशीअ खे ख़ैरपुर जे हवाले सां बाबा ड्रामा चइजे त ग़लति न थींदो। असीं सभु उन जे हथ हेठि पास थियल आहियूं, वफ़ा दिलदार खां वठी मां, राबिया, इहे सभु। ऐं हुन जी जेका सीन जे हवाले सां सम्झाणी हूंदी हुई त हिन सीन जी डिमांड छा आहे, सीन घुरे छा थो, डायलॉग छा थो। हू चवंदो त डायलॉग जी ख़ुदि डिमांड हूंदी आहे, हू तव्हां खां कुझु घुरंदो आहे ऐं उनखे अगरि उन लेवल ते उहा शइ तव्हां न ॾिनी त उहे लफ़्ज़ बेमाना थी वेंदा आहिनि। इन करे लफ़्ज़नि खे माना ॾियणी रेडियो आर्टिस्ट हूंदो आहे, छो त ॾिसण में फ़क़ीर या बादशाह नज़र न ईंदो आहे, पर पंहिंजे कम सां आर्टिस्ट ॿुधाईंदो आहे त
त मां रेडियो ते बादशाह आहियां या फ़क़ीर आहियां या को कमदार आहियां, त राबिया हिकिड़ी मल्टी स्टार ही जेको बि कमु कंदी हुई उहो नायाब हूंदो हो। ऐं हिन वटि वॾी ॻाल्हि इहा आई त यकसानियत न हुई जो चइजे त हिकिड़े अंदाज़ में हिकिड़े सिलसिले में कमु करे, ईअं न हो। हीअ साॻे वक़्तु उन वक़्तु रेडियो जे ड्रामनि जी हीरोइन बि हूंदी हुई, माउ बि थींदी हुई, भेण बि थींदी हुई, ऐं ॿुधण वारा महसूसु कंदा हुआ त जेको हीअ करेक्टर करे रही आहे ही उहा ई आहे। ऐं केतिरा ई ड्रामा हिन मूंसां गॾु बि कया। इहो मूंखे एज़ाज़ु हासिलु आहे, इहो मूंखे शर्फ़ हासिलु आहे त मां हिकु बहितरीनु आर्टिस्ट सां केतिरा ई सवनि जे तादाद में ड्रामा गॾु करे चुको आहियां। मूंखे यादि आहे त हिन जो असांजो हिकिड़ो मक़बूल ड्रामो हुयो इश्क आतिश, उन में ही हीरोइन हुई, मां हीरोस। शायदि मोहम्मद अली बांभण जो ड्रामो हो प्रोडक्शन में, ऐं तमामु ज़बरदस्त ड्रामो हो। ऐं उन में हिनखे इलाही मक़बूलियत थींदो बि ईअं अथव त तव्हां जेतिरो बि कमु कंदव पर उहो मख़सूस के ड्रामा या मख़सूस के फिल्मूं या मख़सूस कमु ई थींदो आहे जंहिंजे करे माण्हुनि में थोरो निखार पैदा थींदो आहे, अॻिते जंप कंदो आहे। त उहो बि हिन जो बहितरीनु ड्रामो हो। हीअ त हुयो ड्रामे जे हवाले सां, पर मां जीअं तव्हांखे चयो त हीअ मल्टी स्टार आहे, हीअ सभु कुझु करे सघंदी आहे। इन करे हिनखे जेको आहे सो हिन जे सलाहियतुनि खे उन वक़्त जा प्रोड्यूसर भापींदे हिनखे चयूं त तव्हां कंपेयर ऐं अनाउंसर जे तौर ते बि असां वटि रेडियो ते कमु कयो। ऐं पोइ कंपेयरिंग में हिन तमामु वॾो कमु कयो। जेकी बि अव्हां मक़बूल प्रोग्राम ॿुधा आहिनि ही उन जी कंपेयर रही आहे। हिन उन वक़्त जे सभिनी वॾनि प्रोड्यूसर सां कमु कयो, जंहिंमें मोहम्मद अली बांभण, नसीर मिर्ज़ा, नसीर सूमरो ऐं असांजो ख़लील काके पोटो साहब, जेके हाणे स्टेशन डायरेक्टरनि जे उहिदनि ते पहुची चुका आहिनि, सभिनी सां कमु कयईं। ऐं सभिनी खे हिन पंहिंजे कम सां मुतमइन कयो, कंहिं बि इहे न चयो त यार न। ऐं हिन जी जेका शख़्सियत हुई उहा एॾी त हिकिड़ी लुभाईंदड़ शख़्सियत हुई जो कॾहिं बि हिन कंहिंसां ॾंद उघाड़े न ॻाल्हायो, कॾहिं बि तेज़ न ॻाल्हायो, माठिणी तबियत, थधी, प्यार भरे लहजे में ॻाल्हाइणु। ऐं जिते ॾिसंदी त थोरी जेको आहे सो कशीदगी वधी रही आहे त मां महसूसु कंदोसि त हीअ उतां जल्दी उथी हीअं ॿाहिरि हली वेंदी हुई ताकी जेको आहे हिन माहौल में मां निकिरी वञा। ऐं कॾहिं कॾहिं असां पहुचंदा हुआसीं, रेडियो जे हवाले सां घुरायो वेंदो, ड्रामे जे हवाले सां त फलाणे टाइम ते पहुचो। पोइ जे इहा थींदी हुई ॻाल्हि त राबिया पहुती आहे या न पहुती आहे, पोइ रेडियो स्टेशन ते किथां कंहिं कोने मां, किथां कंहिं जेको आहे सो कमरे मां सनन सनन टहकड़नि जा आवाज़ अचनि हा त असां सम्झी वञूं हा त राबिया पहुची चुकी आहे। छो त ही हिकिड़े अहिड़े इलाइक़े सां तालुक़ु रखे थी जिते थधियूं हवाऊं, मीरपुर ख़ासि, जिते गर्मी घटि, माण्हू थधा, हीअ असुलु उतां जी आहे। इन करे पोइ वरी क़िस्मत सांगे सखर, पोइ हिन जी शादी बि सखर में, नौकिरी बि सखर में। ऐं अव्हांखे मां हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि ॿुधायां त हिन उहो रेडियो खे या रेडियो जे कम खे अञा छॾियो न आहे, हाणे बि ही रेडियो ते कमु कंदी आहे, अॼु बि कंदी आहे। ऐं मूंखे उमेदु आहे त जेसि ताईं हिन जी ज़िंदगी आहे रेडियो ते कमु कंदी रहंदी ऐं असां हिन जे बहितरीनु आवाज़ सां महसूसु थींदा रहंदासीं। उन खां पोइ असांजो जेको आर्टिस्ट आहे वाघो साहबु मुनीर, असांजो हिकिड़ो आर्टिस्ट हूंदो, उहो बि रेडियो जो आर्टिस्ट हो, तमामु वॾो आर्टिस्ट हो, सईद अहमद वाघो साहबु। पोइ सईद अहमद वाघो साहबु ईअं सम्झो त असां उन दौर जे सभिनी आर्टिस्टनि खे क्रॉस करे वियो, अॻिते निकिरी वियो। हू उन दौर में वञी PTV जो आर्टिस्ट बणियो ऐं वरी PTV ते हुन पंहिंजी जेको आहे सो अदाकारीअ जे हवाले सां जेको कमु कयो उहो एॾो त ताक़तवर ऐं मज़बूत कमु हो त हू थोरे ई अरसे में निमाया थियणु लॻो, माण्हू हुनखे सुञाणणु लॻा।
हिकिड़ो ड्रामो आहे मूंखे यादि आहे जंहिंमें हुनजो को यूनिवर्सिटी में लीडर जीअं हूंदा आहिनि उन में मुनीर पठान हिकिड़ो जीअं दादागीर हूंदा आहिनि यूनिवर्सिटियुनि में उनजो अहिड़ो को करेक्टर हो। हीअ वरी आईनो ड्रामो PTV जो उन में हीअ जेको आहे सो जॾहिं साम्हूं वारे करेक्टरनि में या हुननि खे चिड़ ॼाणी अंदाज़ हेॾा तंज़ वारे अंदाज़ में हुननि खे जेको चए थो हथ लीडर आहिनि साईं, उहो अहिड़ो त हिन जो मक़बूल वियो त हिन खे ॾिसी शहर में माण्हू ईअं ई चवंदा हुआ हथ लीडर आहिनि साईं। त हीअ वागो साहब उन जे पाड़े जो उन जो रिश्तेदार उन जो माइट उन जे ॻोठ जो लॻे थो त उहा का धरती उहो ॻोठी को आर्टिस्टनि जो आहे जिते एॾा बहितरीनु आर्टिस्ट पैदा थियनि था। ऐं मुंहिंजी बदकिस्मती आहे त मां साईं सां गॾिजी कमु न कयो आहे छो जो तमामु सीनियर आर्टिस्ट आहे। मूंखे ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि कंहिं मां सीनियर आर्टिस्ट सां कमु कंदो आहियां ऐं मूंखे उमेदु आहे त अञा बि वक़्तु वियो न आहे, कोड़ो मरहलो ज़रूरु ईंदो जिते मुनीर साहब सां गॾिजी कमु कबो ऐं हिन जे सलाहियतुनि खां कुझु सिखण जी कोशिशि बि कंदी। वॾा आहिनि सीनियर आहिनि, असां हमेशह सिखण जे मरहले में रहिया आहियूं ऐं आर्टिस्ट जेतिरो वक़्तु बि रहे थो सिखे थो ऐं सिखण जो मरहलो जारी रहणु घुरिजे। असांजो दोस्त आहे सलीम राजा साहब। सलीम राजा साहब मां त चवंदुमि तव्हांजे सखर में हिकिड़ी गनीमत आहे, हिकु तमामु वॾो आर्टिस्ट आहे। ही छड़ो अदाकार न आहे, ही फ़नून लतीफ़ा जा जेतिरा बि शोभा आहिनि उन्हनि सभिनी ते दस्तरस रखे थो। ही जेकी बि हिते सिनेमाउनि ते वॾा वॾा आर्टिस्ट रहिया आहिनि, पेंटर रहिया आहिनि, उन दौर में जेकी वॾा वॾा शायान शावन बैनर ठाहींदा, जेको सिनेमाउनि जो भरपूर दौर हूंदो, जंहिं ज़माने में खिड़की तोड़ हफ़्ता थींदा, जंहिं ज़माने में दिलोक हिंटर हणी लाइनियूं ठाराईंदो, त ही उन वक़्तु सिनेमाउनि ते कमु कंदो हो ऐं सिनेमाउनि सां वाॻियल हो। उनमें वॾा वॾा आर्टिस्ट पेंटर जंहिंमें सलीम, जंहिंमें रब्बानी आर्ट जे नाले सां, रूफ़ी जे नाले सां एॾा एॾा वॾा वॾा माण्हू हिते कमु कंदा हुआ। ऐं हुन असांजो हिकिड़ो ॿियो उस्ताद निशात ते जेको घणो कमु कंदो हो, साईं तक़रीबन कमर महमूद साहब, साईं तक़रीबन कमर महमूद साहब सां पोइ जेको आख़िरी दौरु आहे, पोइ कमर महमूद ऐं सलीम राजा निशात सिनेमा खे बाक़ाइदा ॼमायो। ऐं कमर महमूद सलीम राजा साहब ऐं सलीम राजा साहब हिकिड़े तमामु वॾे आर्टिस्टनि सां कमु जो कयो त हीउ जेको रफ़ कंदो हो, जेके सिंगल चइबो हो उन दौर में, उन जो हे एॾो मास्टर हो त जेको वॾो उस्ताद जेको गॾिजी कमु कबो हो, जंहिंसां कबो हो, उन खे फाइनल करण में का ॾुखियाई न लॻंदी हुई। उहो अचे हा त ईअं थोरे ई 2-3 टचिस में हुनखे फाइनल करे वठी हा। इन करे हर को चाहींदो हो त सलीम असां सां गॾिजी कमु करे ऐं मज़बूत अहिड़ो जेको आहे सो उहो कचो करे ॾे जो असांखे जेको आहे सो उन में पको करण में तकलीफ़ न अचे। जंहिंमें ख़ासि तौर ते असांजे ख़ैरपुर जो उस्ताद गुल मोहम्मद गुल, जेको तमामु बैनर जी दुनिया जो वॾो आर्टिस्ट हो, मौला हुनखे हयाती ॾे, हाणे कुझु बीमार रहे थो, पर मां हुन ॾे हिन वक़्तु बि रोज़ जे बुनियाद ते चकर लॻाईंदो आहियां। उहो सभिनी जा किसा कहाणियूं बि ॿुधाईंदो आहे। उहो सलीम जी ॻाल्हि बि कंदो आहे त जेको आहे सो ॿिया जेके आर्टिस्ट जेकी बि रहिया आहिनि बैनर जी दुनिया जा, उन्हनि जूं ॻाल्हियूं, ऐं उन में ख़ासि तौर ते हिन नौजवान जी ॻाल्हि सलीम राजा जी तमामु कंदो आहे। ऐं ॿियो मां तव्हांखे ॿुधायां त हीउ बहितरीनु अदाकार त आहे ई आहे, डायरेक्टर बि सुठो आहे, 5-8 फिल्मूं बि सीडियूं ज़बरदस्त क़िस्म जूं ठाहियूं अथई, कुझु गाना नग़मा बि ठाहिया अथई, कुझु मां पाण ॾिठा बि आहिनि, मुंहिंजो कमु ॾिठल आहे मूंखे, ऐं तमामु बहितरीनु कमु था कनि। ऐं ख़ासि तौर ते हिन जो जेको अहम ऐं नायाबु शोबो आहे, जेको घटि आहे, जेको हूंदो ई न आहे,
नाले मां तर हूंदो आहे, उहो हिन वटि भरपूर आहे। उहो आहे डांस जो शोबो। मां खे ॿुधायां त सलीम हिकु बहितरीनु डांसर बि आहे, जे हिन खे तव्हां स्टेज जे हवाले सां डांस डायरेक्टर जा फ़राइज़ सरअंजाम ॾियारींदव त कंहिं जेको आहे सो छोकिरीअ खे, कंहिं जेको आहे सो हीरोइन खे ही डांस डायरेक्शन ॾे ऐं उन जे बुनियाद ते उहा डांस करे त ही बहितरीनु डांस डायरेक्टर बि आहे। ऐं इहा ग़नीमत आहे त अहिड़ो माण्हू तव्हांजे सखर में मौजूदु आहे। ॻाल्हाइण लाइ त इलाही कुझु आहे, घणो कुझु ॻाल्हाए सघिजे थो, पर वक़्त जी निकाज़त, वक़्त जी तक़ाज़ा इहा आहे त कुझु ॿिया दोस्त बि आहिनि ऐं उहे बि ज़रूरु थोरो घणो ॻाल्हाईंदा। मुंहिंजी जेतिरी सघ हुई, जेतिरी विर्त हुई, जेतिरी मां कोशिशि कई दोस्त ते ॻाल्हायो। अवां सभिनी बग़ौर ॿुधो। अवां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, शुक्रिया। असांजे सीनियर ऐं वर स्टाइल अदाकार, सदाकार ऐं ड्रामनि जे सभिनी शोबनि ते दस्तरा साईं, जीअं साईं अख़्तर खोखर साहिबु चयो त हू सुठो डांसर, सुठो पेंटर, सुठो राइटर ऐं सुठो सेट डिज़ाइनर आहे, त इहे घणनि ख़ूबियुनि जो मालिक साईं सलीम राजा। उन ते ॻाल्हाइण लाइ मां गुज़ारिश कंदुसि असांजे ॿिए सीनियर दोस्त हफ़ीज़ जमाल खे। हफ़ीज़ जमाल तव्हांजे साम्हूं ईंदो, भरपूर ताड़ियूं हुजनि, अवां सां मुखातिब थींदो ऐं साईं सलीम राजा जे फ़न ते ॻाल्हाईंदो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। चेॾो तुंहिंजो नाम बाज बोॾियाई मंगा, रिय थंबे रिय थूणिए, तूं छपर तूं छां, कोॼाड़ो कहां तोखे मालूम सभु की। असीं फ़नकार माण्हू करे कुर्ब ॼाणूं, न ग़ीबत खां वाक़िफ़ न तकरार ॼाणूं। अवां सभिनी दोस्तनि जी महिरबानी ऐं सखर आर्ट काउंसिल जी महिरबानी जो अहिड़ो ज़बरदस्त प्रोग्राम अरेंज कयो ऐं अहिड़ा सुहिणा महिमान असां ॾे आया जिन सां मुलाक़ातूं थियूं। श्री वफ़ा दिलदार साहिब जो लख थोरा, मुनीर बागू साहिब जी महिरबानी जो कही आया, साईं सां मुलाक़ात थी पहिरियों दफ़ो, अदी सां मुलाक़ात थी, राबिया सां। सलीम राजा साहिबु त हाणे हूंदो ई कठो आहे। सन 1978 ईस्वीअ में अदाकारी जोभ ते हिकु अहिड़ो सितारो उभरियो जंहिं सिनेमा जे आगोश में वहीद मुराद, मोहम्मद अली, शाहिद, ख़ासि करे नन्हो, लहरी, रंगीलो ऐं स्पेशली मुनवर ज़रीफ़ खे ॾिसी करे, उन जा डायलॉग ॿुधी करे हिन सिनेमा में परवरिश पाती। सिनेमाउनि जा वॾा वॾा पोस्टर ठाहिया, उन जा पेंटिंग कया। इन ई फील्ड में, पेंटिंग जी फील्ड में ये पेंटिंग कंदे कंदे असांखे हिकिड़ो अहिड़ो सितारो मिलियो जंहिंखे असां सलीम राजा था चऊं। साईं जो पूरो नालो सलीम राजा मीरानी आहे। 4 मई 1970 ईस्वी में साईं हिन जहान में अखि खोली। मां पंहिंजो डायलॉग बि हणा। उन वक़्त जे मुख़्तलिफ़ शहरनि में, ॻोठनि में नंढा वॾा फ़नकार, अदाकार मुख़्तलिफ़ मीडिया जे प्लेटफॉर्म ते फ़न जो मुज़ाहिरो कंदा हुआ। कुझु दोस्त टीवी मीडिया ताईं पहुता ऐं मूवी फिल्म ताईं पहुता। असांजो महिरबानी दोस्त सलीम राजा जॾहिं शिकारपुर में किंजर आर्ट काउंसिल में वियो त हुते दादलो फ़नकार थी पहुतोसीं। उहो पहुतो कीअं? जॾहिं असांजो उस्ताद हैदराबाद खां आयल उस्ताद ग़ुलाम नबी राही साहिबु सखर में उस्ताद कमर को पेंटिंग जो में ड्रामो लिखणु आयो। शिकारपुर में ड्रामो ख़मीसो ॾचे में उनजो पोस्टर ठाहिणु आयो निशाद सिनेमा सखर में।
जॾहिं उस्ताद ग़ुलाम नबी राही उस्ताद कमर खे चयो उस्ताद ख़मीसो ॾचे में ड्रामो आहे शिकारपुर में मुंहिंजो इहो पेंटर ठाहे ॾियो चईसि पोइ बाद में ठाराए ॾींदोमांइ पर मुंहिंजो इहो सलीम राजा जेको आहे इनखे करेक्टर में खणो उस्ताद सलीम खे उस्ताद ग़ुलाम नबी राही ज़ाहिरी ॻाल्हि आहे पहिरीं मुलाक़ात थी नओं आर्टिस्ट नओं माण्हू आवाज़ अची शिकारपुर उन में करेक्टर ॾिनेसि ॿिनि इंटरव्यू जो करेक्टर हुयो ख़मीसो ॾचे में उन में जॾहिं सलीम राजा करेक्टर में पहुतो ऐं कमाल जी एंट्री कई उन में हिकिड़ो डायलॉग हुयो अड़ी भाॼई उहो एतिरो कामयाबु थियो जो सॼा दोस्त हुनखे सिर्फ़ु चवंदा ई अड़ी भाॼई हुया सरकार कमल असांजी बहितरीनु आर्टिस्ट हुई आधा विसरी वेंदो न ॻाल्हाए ठीकु आहे शिकारपुर में जॾहिं सलीम राजा दादलो फ़नकार थी पहुतो हिन करेक्टर खां पोइ जॾहिं शिकार में पुॼंदो खीर जो वटो ऐं साईं कटाणी उस्ताद असद जे तरफ़ां उस्ताद ग़ुलाम नबी राही जो ख़ासि दादलो ऐं उस्ताद असदुल्ला फुलपोटे जो मोहम्मद अली चार्ली दादलो साईं इन विच में जंग हूंदी पर लाज़मी आहे त सीनियर आहे उस्ताद हूंदो आहे ऐं जॾहिं शिकारपुर में को डांस प्रोग्राम थींदो ख़ासि करे स्टेज ड्रामनि जी स्टार्ट थियण खां पहिरियों वेलकम डांस ॾींदा हुआसीं असां वेलकम डांस जंहिंमें जंहिं महिल सलीम राजा जो नालो बैनर ते लिखिबो हो त उहो हाल भरिजी वेंदो सलीम राजा खां पोइ ॿिया दोस्त खोड़ आया लेकिन डांसर असांजे सखर में कोई कान्हे हिन टाइम बि मज़र शेख साहबु थोरा सही आहे हुन खां भलो आहे हाली ऐं मोहम्मद अली चार्ली पंहिंजे दौर में सुठा जाठा हणंदो हो पर हाणे मूंखे कोई नज़र कोन थो अचे छोकिरियुनि में मैडम जेका आहे नायला आहे उहा मैडम थी वई आहे आबदा जेका आहे वफ़ा चवाणी त डायरेक्ट करेक्टर करे करे भुली वेंदा त मां किथे बीठी आहियां ऐं तुंहिंजो नालो त बची मुर्क जेका आहे उहा बि डांसर न आहे आर्टिस्ट भला असां वटि जेके आर्टिस्ट आहिनि डांसर न आहिनि मज़र खे बि डांस जो मौक़ो न मिलियो त अचूं था वरी सलीम राजा साहब ॾे उस्ताद असदुल्ला फुलपोट साहब जंहिंमें ड्रामा कराईंदो हो पोइ छोकिरियूं कॾहिं कॾहिं घटिजी वेंदियूं त पोइ ट्रांसजेंडर असांजी सिंधीअ में जीअं खदरा चवंदा आहियूं शिकारपुर में हिकिड़ो हूंदो दीदू छा त जोड़ी ठहंदी उस्ताद सलीम राजा जी साईं हा दीदार नालो हूंदो हुओ पोइ मूर्त जे नाले में त अलाए छा हुयो लेकिन असां हुनखे दीदू चवंदा हुआसीं वरी रेसल बि रोज़ु कंदा हुआसीं कॾहिं कॾहिं बि न पोइ दीदू जंहिं महिल हूंदो हुओ त पोइ रेसल बि रोज़ु करणु वेंदा हुआसीं डांस ॾिसण लाइ असांजे पाड़े में मकराणी वेठा आहिनि पोइ जॾहिं उनजो कज़ियो थींदो आहे उन में वरी खिल भग हूंदी आहे हा असांजे पाड़े में शादी पई थिए असांजी मलवा माण्हू असांजे मकराणी आयोसीं चया भाई शादी आहे कज़ियो आहे असां चयोसीं साईं शादी आहे चई यार असांजी त न को कज़ियो भलो हूंदो आहे त हाणे स्टेज जो जेको अदाकार जेको शाम थी मल्हाई वञे उन में हीअं चुपचाप लॻी पई आहे डांस न आहे खाको न आहे मज़ो कोन थो अचे वरी बि मिड़ई शुक्र आहे ॻाल्हायूं था हा साईं बाक़ी थोरो आहे न बाइने के लिखी आहे न त भुली वञा हा हिन मौसम जे मैदान में उस्ताद कमरदीन मेमण खां आज जी सिख्या वरिती सलीम राजा टैलेंटेड आर्टिस्ट आहे जेको स्पोर्ट्स जे मैदान में फुटबॉल सां रिलेटिव आहे आर्ट जे मैदान में वाटर कलर स्केचिंग वॉल पेंटिंग जी भी महारत रखे थो ड्रामनि में टीवी स्टेज जे सेट डिज़ाइनर कमर्शियल पेंटिंग जो घणो माहिर आहे
फ़नून लतीफ़ा जी आर्ट में उभरंदड़ सलीम राजा सिनेमा में डेकोरेशन ते फिल्मी आर्ट में अदाकारी जे मैदान में हिन टाइम तमामु बहितरीनु नालो कढियो आहे। ऐं ख़ासि करे सखर आर्ट काउंसिल में जेके बि सुता थी जाग खां वठी हिन महिल ताईं जेके बि ड्रामा थिया आहिनि, आईंदा जेके 3 ड्रामा थींदा, उन्हनि जो तक़रीबन सलीम राजा सेट डिज़ाइनर रहियो आहे। किंजर आर्ट काउंसिल जो आख़िरी ड्रामो थियो हो सखर में शहप रशीदा ख़ान जा, जेके सलीम राजा हुयो, मोहम्मद अली चार्ली हो, मां हुयुसि। उन खां पोइ सखर में असां सलीम राजा साहब जो हिकिड़ी जेको आहे सो क्लब ठाही, महिराण गुल फ़नकार ग्रुप, जंहिंमें सभु दोस्त हुयासीं। शेख साहिबान बि हुया रोड़ी जा, कंहिंजा नाला खणो। स्पेशली चार्ली साहब त ख़ासि माण्हू हुयो सलीम राजा साहब जो। शिकारपुर में आख़िरी ड्रामो ॻाल्हाइण भुली वेंदुमि यार। हा नी, अच्छा उस्ताद ग़ुलाम नबी राही ऐं असांजा दोस्त इमदाद सुमरो साहब, दीदार शेख साहब, महबूब शेख साहब, गुलशेर संजराणी साहब, बशीर बुगियो साहब, जुल्फ़कार मंगी साहब, साईं इहे बि असांजा स्टेट आर्टिस्ट रही चुका अथव। ऐं सलीम राजा त तमामु बहितरीनु डांसर त आहे ई आहे साईं, कमाल। हा, इन्हनि में असां सां गॾु सोराब सुमरो बि करेक्टर में शामिलु हूंदो। सलीम राजा सखर जो उहो सितारो आहे जंहिं पंहिंजे फ़न खां सवाइ सखर खे खोड़ सारा नवां अदाकार हिदायतकार मुतारिफ़ कराया आहिनि, जिन में आबदा ऐं मुरकत विछियूं आहिनि, आरज़ू विछी आहे। सलीम राजा जंहिं फ़न खे इबादत जी ख़िदमत कई आहे, संदसि खे इहा ज़िंदगी मुबारक हुजे। ऐं इन सां गॾु राति शादी बि करे आयो आहे त ॿी नई ज़िंदगी बि मुबारक हुजे। महिरबानी। इहो दोस्त हफ़ीज़ जमाल जंहिं तमामु बहितरीनु ॻाल्हायो ऐं वॾो एज़ाज़ इहो हो त हू लिखत में खणी आयो, ऐं लिखत में ॻाल्हाइणु मतिलबु तारीख़ आहे। इहा शइ जेकॾहिं महफ़ूज़ हुजे त तारीख़ ठहंदी। हाणे मां जंहिं शख़्सियत खे गुज़ारिश कंदुसि ॻाल्हाइण लाइ, उन लाइ ही शेर त तुंहिंजे तारीफ़ जो सिलसिलो सो बि मूं लाइ वॾो मसइलो, तुंहिंजी तारीफ़ जो सिलसिलो सो बि मूं लाइ वॾो मसइलो, जेके तुंहिंजे तारीफ़ लाइ ठहनि लफ़्ज़ ॻोल्हियां तो मुश्किल लभनि। तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में सलीम राजा। आयल सभई जेके बि महिमान आहिनि ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त, शागिर्द, भाइर, एक्टर, अदाकार, डायरेक्टर जेके बि आहिनि, सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम या अली मदद। मां हिन सॼे प्रोग्राम जे मेन जेका तारीफ़ कंदुमि साईं बुखारी साहब जी, जीअं असां सुतल फ़नकारनि खे जेके सुम्हिया पिया हुआसीं उन्हनि खे इज़त ॾिनी, उन्हनि खे उथारियईं, उन्हनि खे हीअ स्टेज ॾिनई, उन्हनि खे सपोर्ट कयईं, माना असां वरी ॿीहर ज़िंदा थी वियासीं। जीअं हफ़ीज़ साहब चयो त मोहम्मद अली चार्ली या हफ़ीज़ साहब या कुझु वफ़ा दिलदार साहब कुझु एक्टर हुया असांजा पुराणा दोस्त, जॾहिं असां स्टेज ते कमु कंदा हुआसीं त पोइ कार्ड खणी करे हिकु हिकु माण्हू जे दर ते वेंदा हुआसीं, यार महिरबानी करे कार्ड वठो असांजो ड्रामो ॾिसण ईंजो। के अहिड़ा दोस्त हूंदा चवंदा बाबा पैसा ॾींदे त कैरेक्टर ॾींदासीं, न त न ॾींदासीं। पोइ पंहिंजी जेका ख़र्ची कमकार हेॾो होॾो बचाए करे मिड़ई ॾींदा हुआसीं। उहे बि मजबूर हूंदा, डेकोरेशन जो ख़र्चो, साउंड जो ख़र्चो, छोकिरियुनि जो ख़र्चो, ड्रामे जो ख़र्चो, इहे काफ़ी तकलीफ़ां हुयूं उन दौर में। पर हीउ जेको असांखे मंच मिलियो, हीअ जॻह मिली, असां फ़नकारनि खे हिकु दफ़ो ॿीहर ज़िंदा कयूं। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त
हिते असां फ़नकारनि खे मुआवज़ो बि मिले थो, असांखे महिनत बि मिले थी। जेकी एक्टर कमु कनि था, मेकअप मैन आहे, डायरेक्टर आहे, राइटर आहे, भली कहिड़े बि शोबे सां वास्तो रखे थो, उन्हनि खे हिते मुआवज़ो मिले थो। इहे असांजे कन्वीनर साहिब जी महिरबानी, बुखारी साहिब जी महिरबानी, अख्तर दरगाही साहिब जी महिरबानी, अदल सुमरे साहिब जी महिरबानी, या शेख अयाज़ साहिब जी महिरबानी, अज़हर साहिब जी महिरबानी, अयाज़ साहिब जी, जेके बि आहिनि उन सभिनी जूं वॾियूं वॾियूं आहिनि। असां फ़नकारनि ते एहसान आहे, असां ते एहसान आहे जेको असां उन्हनि जो लाहे नथा सघूं। फ़नी ज़िंदगी त मुंहिंजी इलाही शुरू जेखां थी 80 खां वठी, उहा त काफ़ी दोस्तनि ॿुधायो, पर मां काफ़ी प्रोग्राम कया, 50-100 खां वधीक स्टेज ड्रामा कया। कराची खां अलावा बाक़ी पूरी सिंध में मूं स्टेज ड्रामा वग़ैरह कया, खोड़ कया, सेट ठाहिया, ड्रामा कया, पेंटिंग सां वास्तो रहियो, उनजे करे सेट बेटनि जो कमु कंदा हुआसीं। जॾहिं शिकारपुर में फस्ट टाइम मां ड्रामो करणु वियुमि त मां सक्कर शहर जो एक्टर हुयुमि, ऐं मां पेंट शर्ट पाए करे जॾहिं उते वञी पुगुमि त मां चयो मूं जहिड़ो त कोई एक्टर ई न हूंदो। इंटरव्यू कुल 2 हुयूं, पन्ना ई कुल 2 हुया, पर जॾहिं मां उते एक्टरनि खे एक्टिंग कंदे ॾिठमि, जेके घोटकी जा एक्टर हुया, शिकारपुर जा हुया, त मां कुंड में चुप करे वञी वेही रहियमि। मां चयो इज़त हिन में यादि, इज़त बचाए कुंड में वेही रहो। माना तमामु क्लास जा एक्टर हुया, ऐं उन्हनि जी जेका एक्टिंग हुई, क्या बात है। पोइ जॾहिं मूंखे मुंहिंजी जॾहिं वारी आई रिहर्सल जी, ग्रांड रिहर्सल पई हले, त मूंखे उस्ताद सर कयो, हा सलीम, मां उते मां चयो हा उस्ताद मां तयारु आहियां। चई न सभिनी खे पाणी पीआर। माना मुंहिंजी माना कोई वैल्यू ई न हुई। ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे, उस्ताद जो अदब हुयो, मां सभिनी खे पाणी वग़ैरह पीआरियमि। उस्ताद चयो भई रिहर्सल ख़तमु आहे, बाक़ी सुभाणे ॾिसंदासीं। ॿिए ॾींहुं असांखे उस्ताद जन चयो हाणे हालति हलो हली झाड़ू हली ॾियो। पोइ असां सभई जेके एक्टर हुयासीं सुबुह जो स्टेज ते झाड़ू ॾिनासीं, छिंकार कयासीं, सफ़ाइयूं कयूंसीं, कुर्सियूं वुर्सियूं विधियूंसीं। ड्रामे जो सेट छा हुयो, हिकिड़ी दीवार ते रिली आईसीं, रिली हणी 2-3 पिंडियूं आयूंसीं, इहो सेट आहे ड्रामे जो। मां ॾिसी हैरान थी वियुमि, मां चवां इहो सेट आहे। उस्ताद चयो बसि इहो ई सेट आहे। हिकिड़ी खट विधीसीं, ड्रामे जो नालो हुयो खमीसो ॾचे में। मां पंहिंजे उस्ताद जे गोलमोल फिरां पियो त मां छा कयां, मां त ज़िंदगी में पहिरियों दफ़ो ड्रामो कयां, ऐं मूंखे त ख़बर बि न आहे त माइक ते कीअं बीहंबो आहे, ड्रामो ॻाल्हाइबो कीअं आहे। उन टाइम असां सखर जो हिकिड़ो सुठो एक्टर हुयो उस्ताद शकूर लालाई साहब, तमामु सीनियर एक्टर हुयो, उहो बि ॾिसणु आयो। जॾहिं मां उन खां पुछियुमि उस्ताद तूं ॿुधाए त मां हिन ड्रामे में एक्टिंग कीअं कयां, मुंहिंजो कैरेक्टर आहे कॉमेडी कैरेक्टर आहे हिकिड़े खमीसे जो। चई तूं फिल्मां ॾिसंदो आहे? मां चयो मुंहिंजो जनम ई सिनेमा में आहे, मां रहंदो ई सिनेमा में आहियां, सॼो ॾींहुं सभु फिल्मां ॾिसंदो आहियां। चई जेके बि सिनेमा में सिंधी एक्टर आहिनि मज़ा ई आहे, रंगीलो साहब, मुनर ज़री साहब, लहरी साहब, नज़र साहब, जेके बि इन सभिनी खे मिलाए बसि तूं ॻाल्हाए एक्टर आहे, तूं थी वेंदे। बहरहाल जंहिंमहिल मां उहो सीन कयमि, लेडीज़ शो हुयो, पोइ अॼु बि तक़रीबन मां सम्झां थो 40-45 साल थी विया, मूंखे उहा स्क्रिप्ट अॼु बि यादि आहे। सिर्फ़ु इन जे करे त मां उनखे एतिरो यादि कयो, एतिरो जो मूंखे हिन टाइम कयल कोई ड्रामो यादि न आहे, पर उहे डायलॉग मूंखे अॼु बि यादि आहिनि। पोइ जॾहिं मां उहे ॻाल्हाया त उहो हिकिड़ो नालो ठही वियो। उन खां पोइ उस्ताद मूंखे चांस ॾिना, काफ़ी ड्रामा कयासीं, खमीसो ॾचे में कयोसीं, ज़ाल करे थी ताल कयोसीं, अंजाम ड्रामो, काफ़ी ड्रामा हुते कयासीं। पोइ वरी सखर में अची मां पंहिंजी क्लब खोली महिराण कुल फ़नकार जे नाले से। इन सफ़र में चार्ली साहब मूंसां गॾु हूंदो। एक्टिंग जो सफ़र एॾो ॾुखियो हुयो, असांजो शौक़ु एॾो हुयो जो मोहम्मद अली, चार्ली, हफ़ीज़ ऐं मां शाम जो 3 बजे असां हितां वेगन ते वेहंदा हुआसीं, 3 रुपया किरायो भरे। असां राति जो हुते रिहर्सल करे राति जो 8 बजे सकर हुतां ट्रेन निकिरंदी हुई स्टेशन तां, असां 3 वरी वापसि ईंदा हुआसीं। पर डेली इहो असांजो शौक़ु हुयो जो डेली वेगन ते वञूं, जेका स्कूल जी ख़र्ची मिलंदी उहा लिकाए रखी बचाए, उहो वेगन जो किरायो भरींदा हुआसीं, ऐं वापसी ते असां उतां ईंदा हुआसीं, ट्रेन में लिकी करे अची घर पहुचंदा हुआसीं। महीनो महीनो रिहर्सल हलंदी, महीनो महीनो असां सां इहा हालति हूंदी हुई। उन खां पोइ असीं सखर में आयासीं, शापर शीदे ख़ान जा ड्रामो कयोसीं, निशाद सिनेमा में, पैराडाइज सिनेमा में कयोसीं, प्रोफेसर दीवाना कयोसीं, रूडी टाउन हॉल में फस्ट टाइम ड्रामो कयोसीं, आऊं कीअं सेज सुम्हां। उन खां पोइ पनियाकिल में ड्रामा उस्ताद नाज़िमुद्दीन अडहर साहब सां असां कयासीं हुते। खैरपुर में असीं हुते ड्रामा कयासीं, ड्रामनि जो सिलसिलो जारी रहियो। लेकिन मां हिकिड़ी ॻाल्हि कंदुमि त उहो जेको बि असांजो सफ़र हुयो ड्रामनि जो, उहो मुकमिल न हुयो। जॾहिं हिन सखर आर्ट काउंसिल में मां ड्रामो कयो
सुता उथी जाग मूंखे वफ़ा दिलदार साहब करेक्टर ॾिनो। जॾहिं मां उहो परफॉर्म कयो ऐं उनजी रिहर्सल जे महिल जेका हिननि कराई त मां चयुमि मां ड्रामनि में जनमु अॼु वरितो आहे, मां ड्रामा अॼु सिखिया आहिनि। त जॾहिं मां उहो ड्रामे में करेक्टर रिहर्सल पियो कयां त उन टाइम मुंहिंजी घरवारी तमामु ॾाढी बीमार हुई। मां उनखे डेली डायलिसिस ते खणी वेंदो हुउमि, डेली 8 साल हुनजी डायलिसिस हली। पोइ वफ़ा दिलदार साहब चयो त यार तूं ॾाढो डिस्टर्ब आहे घरवारीअ करे, तूं इहो करेक्टर न करे सघंदे। मां चयुमि मां सॼे ॾींहं जी जेका परेशानी आहे न उहा हिन करेक्टर में ख़तमु थी वञे मुंहिंजी। जॾहिं मां तव्हां सां रिहर्सल थो कयां त मां बिल्कुलु ओके थो थी वञा, माना मुंहिंजो ग़म जेको आहे ख़तमु थो थी वञे, ॾुख पोयों ख़तमु थो थी वञे। जॾहिं उहो ड्रामो कयो 4 ॾींहंनि खां पोइ जंहिं महिल हसन साहब आयो मुंहिंजे दुकान ते, पेंटिंग जी दुकान ते, मूंखे अची करे 4000 रुपया ॾिनई। मां चई छाजा आहिनि? चए हे तुंहिंजी महिनत आहे। मां हैरान थी वियुमि, मूंखे रोअणु अची वियो। मां चयुमि सॼी ज़िंदगी असां ड्रामा कया आहिनि, असांखे कॾहिं चाराना बि न मिलिया, असां जंहिं मां ख़र्चु कयो आहे। हे पहिरियों ड्रामो आहे, सखर आर्ट काउंसिल हे हिकिड़ो सुठो शोभो खुलियो आहे जंहिंमें असांखे असांजी महिनत मिले थी। उन खां पोइ सखर आर्ट काउंसिल में मां आयुमि ऐं मां हिते मेंबरशिप बि कई। उन खां पोइ असां मिली करे कमु कयोसीं, 3 साल असां हिते कमु कयो आहे। पोइ जॾहिं 3 ॾींहंनि खां पोइ मूंखे उहा कहाणी सम्झ में आई त वफ़ा दिलदार साहब चयो सिर्फ़ु तूं स्क्रिप्ट यादि कर, एक्टिंग कराइणु मुंहिंजो कमु आहे। स्क्रिप्ट नो क्यू न हूंदी। उन खां पोइ जॾहिं मां उहा स्क्रिप्ट पाणी वांगुरु यादि कई त एतिरी माना उन में डायरेक्शन मज़बूत हुई वफ़ा जी, जो मां अगरि हथु पियो खणा त चए पियो इहो हथु एतिरो मथे न खण, हेठि खण। मां अगरि कंधो पियो खणा त चए पियो एतिरो कंधो न अॻिते न कर, पोइ हिते कर। ऐं जॾहिं मां उहो विदाउट छोकिरियुनि जे, विदाउट गाननि जे, विदाउट म्यूज़िक जे, असां 3 करेक्टर उन में हुयासीं, शाहरुख़, हफ़ीज़ ऐं मां। जॾहिं ड्रामो कयोसीं त उन में एतिरी दाद मिली जो बुखारी साहब चयो यार कमाल आहे, वाह जो ड्रामो थियो आहे। ऐं उन खां पोइ हिकिड़ो ॿियो ड्रामो हुयो जेको असां हिते कयोसीं, उहो हुयो द वेटिंग फॉर गोडो, जंहिंजी 3 साल असां रिहर्सल, 3 महीना रिहर्सल कईसीं। 52 पेज हुयो हुनजो। उन में तमामु लेजेंड सीनियर एक्टर कमु पिया कनि। ज़ोहिब साहब हुयो, हसन साहब हुयो, वफ़ा ऐं हफ़ीज़ साहब हुयो। उहो बि वॾी ॻाल्हि आहे स्टेज ड्रामे जे लाइ त उन में न का फीमेल आर्टिस्ट हुई, न उन में को गाना हुया, न को पीस हुयो, न को सेट हुयो पोयों। पर जॾहिं उहो ड्रामो थियो ऐं उहो ड्रामो जॾहिं असां परफॉर्मेंस कयोसीं त बुखारी साहब जन चवनि था त कराची आर्ट काउंसिल जो जेको चेयरमैन आहे उन इहो ड्रामो लाइव ॾिठो ऐं मूंखे चयईं त कराची में जेके मुंहिंजा आर्टिस्ट आहिनि, जेके नापा में तरबियत था वठनि 4 सालनि खां, इहो ड्रामो उन्हनि बि कयो आहे, लेकिन बुखारी साहब तव्हांजी टीम इहो ड्रामो उन्हनि खां बहितर कयो आहे। उनजी वजह इहा न हुई त असां सुठो कमु कयो आहे, न, असांजा डायरेक्टर सुठा हुया, असां सां एक्टर सुठा हुया, उन्हनि महिनत कई। मां ईअं ई आख़िरी इहो ई जुमिलो चवंदुमि त जंहिं बि करेक्टर मिले, एक्टर खे स्क्रिप्ट यादि करे, स्क्रिप्ट, ऐं कोशिशि करे त स्टेज ते स्क्रिप्ट ॻाल्हाए, आउट स्क्रिप्ट न ॻाल्हाए, न त पोइ उनजी पंहिंजी बि एक्टिंग ख़तमु थी वेंदी। महिरबानी साईं। साईं सलीम राजा तमामु बहितरीनु ॻाल्हायो, उनजो ख़ूबसूरत गुफ़्तगू ऐं पंहिंजी ज़िंदगीअ ते असांखे रूशनासी कराई। हाणे जंहिं शख़्सियत खे आउं दावत ॾींदुसि गुफ़्तगूअ लाइ, उन लाइ ही शेर आहे त सुना है जब वो बात करते हैं तो गुलाब छड़कते हैं, सुना है जब वो बात करते हैं तो गुलाब छड़कते हैं, अगर ऐसी बात है तो चलो बात करके देखते हैं। राबिया चवाण तव्हांजो भरपूर ताड़ियूं। जी जनाब, आर्ट काउंसिल जा जेके भी मेंबरान आहिनि उन्हनि जो आउं शुक्रगुज़ार आहियां ऐं तव्हां सभिनी खे अस्सलाम वालेकुम या अली मदद।
ऐं जॾहिं मुंहिंजो नंबर जेको आहे वफ़ा दिलदार ॻोल्हे ॻोल्हे हथु कयो त मूंखे चयो मैडम मूंखे तव्हांजो नंबर वॾी मुश्किल सां मिलियो आहे। मूं चयो भई असां गॾु ड्रामनि में कमु कयो आहे रेडियो ते ऐं मूंखे सम्झ में न आयो त तव्हांखे कीअं इहो नंबर जेको आहे मुश्किल सां मिलियो आहे। बहरहाल मूंखे इलाही ख़ुशी थी त जेके मुंहिंजा सीनियर आर्टिस्ट आहिनि ऐं आर्ट काउंसिल जा जेके मेंबर आहिनि ऐं मुमताज़ बुखारी साहब उन्हनि जी बि आऊं शुक्रगुज़ार आहियां ऐं वफ़ा जी बि जिन मूंखे यादि कयो हिते ऐं अख़्तर खोखर साहब एतिरो मुंहिंजे हवाले सां ॻाल्हायो आहे जो हाणे त मूंखे ज़रूरत बि न आहे त मां एतिरो कुझु ॻाल्हायां। पर हा मां इहो ज़रूरु चवंदसि त जेके मुंहिंजा प्रोड्यूसर आहिनि ऐं मुंहिंजा ड्रामा आर्टिस्ट जेके वफ़ा वारा ऐं मुमताज़ ऐं जेको अख़्तर खोखर साहब जॾहिं असां ड्रामो कंदा हुआसीं त इलाही मज़ाक़ बि थींदी हुई ऐं हुन खां पोइ स्क्रिप्ट जेको आहे ख़ासि तौर ते मूंखे यादि करायो वेंदो हुयो पेश ज़बर ही हू ॾेई करे त बाबा हीअं न हीअं पहिरीं त स्क्रिप्ट यादि कयो। सलीम जीअं रज़ा चयो त सभ खां पहिरीं स्क्रिप्ट खे यादि करिणो आहे हुन खां पोइ जेको आहे तव्हांजा तासुरात पाण ई अची वेंदा। त इहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे। जॾहिं मां हिकिड़ो KTN जो ड्रामो हुयो के जो मां कयो सखर में मुंहिंजी रिकॉर्डिंग हुई त के साहब चए पियो त ग्लिसरीन हणो त ही रोईंदी न त न रोईंदी। हाणे मूंखे त एतिरो मतिलबु ग्लिसरीन हर माना उन सीन में हणनि पिया जो मुंहिंजी अखियूं सुॼी वियूं। मां चयो तव्हां जेको आहे हाणे मूंखे ग्लिसरीन न हणो मां पाण ई रोईंदमि। हुन में इहो हुयो त जेल में मुंहिंजो पुटु उते आहे अता काज़ी ऐं मां मुंहिंजो करेक्टर हुयो मां पंहिंजे पुट सां मिलण थी वञा हुते जेको आहे हुनखे फांसी आहे। जेॾी महिल मां मथे चढ़ां पई ॾाकणूं त मूंखे रोइण पियो अचे। तव्हां पाण सम्झी सघो था त उन वक़्तु हुन माउ जी कैफ़ियत ऐं पीउ जी कैफ़ियत छा हूंदी। ठीकु आहे न। त उहे जेके ॾाकणूं हुयूं तव्हां यकीन ॼाणो त उहे जॾहिं मां चढ़ां पई त मुंहिंजा पेर लड़खड़ाइनि पिया ऐं अता काज़ी वटि हिकिड़ी जेको आहे अजरक में का ॻंढ ॿधल हुई मानी ऐं बसर ऐं इहो जेॾी महिल मां मथे चढ़ियमि किरां पई वरी उथां पई ऐं अखियुनि मां ॻोढ़ा पाणे त के मूंखे चवणु लॻो त मूंखे उमेद न हुई त मैडम तव्हां जेको आहे रियल रोईंदव त छा आहे त जॾहिं तव्हां करेक्टर में घिड़ंदव न अंदरि त पोइ तव्हांखे पाण ई उहो करेक्टर ॻाल्हाईंदो। ठीकु आहे न तव्हां पाण न ॻाल्हाईंदो। ऐं मूं काफ़ी ड्रामा अहिड़ा कया जीअं अख़्तर खोखर चयो त असां हिकिड़ो ड्रामो कयोसीं मोहम्मद अली बांभण साहब प्रोड्यूसर हुया त हुते बि ईअं ई हुयो। जॾहिं मां हिकिड़ो हीरोइन जो करेक्टर कयां पई ऐं मुंहिंजो भाउ इस्मंगलर आहे उन्हनि जी गैंग में अची थो वञे ऐं पोइ हुनखे हू मारे था छॾनि वरी मां उन में ई वञा थी कमु करण लाइ त जॾहिं हू मूंखे चवनि था त गैंग जो वॾो माण्हू त भई तुंहिंजे पीउ भाउ खे बि ईअं ई असां माराए छॾियो आहे हाणे तूं हितां छॾे वेंदीअ त तोखे बि असां मारे छॾींदासीं। त उन ई वक़्तु मां रड़ करे चवां थी त छा तूं मुंहिंजे भाउ खे तो मारियो आहे तो क़तलु कयो आहे। त हीअ जेका आहे न कैफ़ियत इहा तव्हां जॾहिं पाण अंदरि में वठी ईंदव ऐं सोचींदव त न ऐं इहो करेक्टर जेको आहे मूंखे करिणो आहे एनी हाउ हीउ मुंहिंजे मथां गुज़री रहियो आहे त तव्हां कंदो। त मूं कंपेयरिंग बि कई आहे। मां अख़्तर खोखर जी चयो त अंबनि जे शहर जी मीरपुर ख़ासि जे थधिड़ियुनि हवाउनि जी राबिया चौहान त मूंखे बचपन खां ई शौक़ु हुयो त मां रेडियो ते कमु कयां छो त जॾहिं हैदराबाद ते प्रोग्राम ॿुधण में ईंदो हुयो त मुंहिंजे दिलि में हिकिड़ी शौक़ु हुयो त मूंखे करिणो आहे। पर पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे पढ़ाई हुई घर मां परमिशन न पई मिले। पोइ वरी मां हैदराबाद आयसि हॉस्टल में रहियमि हुते पढ़ियमि पोइ वरी हुतां अची सखर में जॉब कई पोइ वरी हिते शौक़ु थियो त न ऐं मां रेडियो ते कमु कयां त मां रेडियो ते कमु कयो पहिरीं कंपेयरिंग पोइ अनाउंसमेंट पोइ ड्रामा आर्टिस्ट ऐं अॼु मां तव्हांजे साम्हूं बीठी आहियां ऐं तव्हां सभिनी जी महिरबानी तव्हां मूंखे हिते घुरायो आहे। ऐं हाणे हिन अॼोकी तक़रीब जो आख़िरी महिमान असांजो उस्ताद ऐं सीनियर अदाकार तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में मां शेर पढ़ंदुसि त तारीफ़ तुंहिंजी मूंखां पूरी न थी सघी तोड़े जो चयो पाण तो थे वधाउ आहे उस्ताद खे पहाड़ न सम्झो जे सम्झो था त चोटीअ ते बर्फ़ आहे अंदरि में उलाव आहे। उस्ताद मुनीर वाघो भरपूर ताड़ियूं। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। साईं
अख्तर दरगाही साहब, वफा दिलदार साहब, अख्तर खोखर साहब, सलीम राजा साहब, अदी राबिया चौहान, साईं हफ़ीज़ साहब, मुंहिंजा कुझु उहे साथी जेके 40 साल पहिरियों असां गॾु कमु कयो आहे उहे, ऐं जेके नथा सुञाणनि सभिनी खे नाचीज़ जो सलाम। साईं वॾी महिरबानी। काफ़ी दोस्त अहिड़ा हूंदा जेके नालो ॿुधी करे असांखे न सुञाणंदा हूंदा, असां कुझु बि न हुयासीं। थोरो इजाज़त हुजे उहो चवां त शाह लतीफ़ साईं जन जो फरमान आहे त शुकुर गॾियासीं सुपरी जीअरे जानी यार, वेठे जन जी वट में कोड़े थियनि करार, धणी कर्म धार पाड़ो तन पहिरियुनि खां। 40-45 साल गुज़री विया आहिनि, ईअं हुयासीं गुमनाम या कुझु बि। सलीम राजा साहब हिकिड़ो लफ़्ज़ चयो त एक्टिंग न ईंदी हुई, मूंखे वफ़ा दिलदार सेखारी। इहा हक़ीक़त आहे त वफ़ा साईं उहो आर्टिस्ट आहे, मां हुनजी तारीफ़ लफ़्ज़नि जी नथो कयां, पर हक़ीक़त तर्जुमा ॿिया बि चवंदा। असां काफ़ी ड्रामनि में गॾु कमु कयो। लौंग शेख साहब मरहूम जूं कहाणियूं जेके टफ राइटिंग हूंदी हुई उनखे सम्झणु ॾाढो ॾुखियो। उन वक़्तु वफ़ा साहब ईअं शायदि मां सही अर्ज़ु कयां थो, साईं असां सां कोऑपरेशन करे अॼु अलाह जी महिरबानी आहे जो हिन हाल में हीउ नाचीज़ बीठो आहे। इहे सभु दोस्तनि जो तावन ऐं उन शख़्स जी महिरबानी उन सां ते। रही ॻाल्हि अदा 40-45 साल कुझु गुमनाम थी वियासीं, पर अॼु जेका अवां दोस्तनि असांखे इज़त बख़्शी आहे, साईं असां आर्ट काउंसिल वारनि सभिनी उहिदेदारनि जा थोराइता आहियूं। छो त पहिरियों असांखे का बि ख़बर न हुई त को कॾहिं असांखे हीउ एज़ाज़ु मिलंदो बि। टेलीविज़न ते बि प्रोग्राम कयासीं, कुझु रेडियो ते बि 1-2 ड्रामा असां सदाकारी कई, पर असांजी शोहरत जेका आहे स्टेज ऐं फिल्म आहे। एजाज़ साहब अलाह हिनखे हयाती ॾे, मुंहिंजो महिरबानी दोस्त आहे, पाण डिप्टी डायरेक्टर एग्रीकल्चर आहे हिन वक़्तु अल्हम्दुलिल्लाह, पर उनजे बावजूदि बि अॼु असांखे चंद लफ़्ज़नि जी भेटा ॾियण जे लाइ सॼा कम छॾे हिते आयो आहे। असां हिन जा बि शुक्रगुज़ार आहियूं। साईं उर्दू शेर आहे त जब तक बिका न था कोई पूछता तक न था, तूने ख़रीद कर मुझे अनमोल बना दिया। अॼु हीअ जेका इज़त मूंखे अलाह पाक ॾिनी आहे, मां दोस्तनि ॾिनी आहे। मां गुमनामी जी ज़िंदगी शायदि गुज़ारी पे, पर अॼु अवां सां हिकिड़ो वाइदो थो कयां त जे दोस्त सॾु कंदा जहिड़ो हाल आहे असां हाज़िर हूंदासीं इंशाअल्लाह ताला हिते हर वक़्तु। चवण लाइ काफ़ी कुझु आहे, पर अॻे छो चऊं, असां कुझु बि न हुयासीं जीअं मां अर्ज़ु कयो। पर सखर में साईं सलीम राजा साहब खे बि ख़बर आहे, रोड़ीअ में साईं मज़र साहब खे ख़बर आहे। जेके प्रोग्राम दोस्तनि कया आहिनि पोइ खणी कंहिं बि हैसियत में गॾो गॾु रहिया आहियूं 40 सालनि खां वठी। साईं सलीम राजा जी मां तारीफ़ कहिड़ी कयां, जीअं साईं जन सभिनि ते ॻाल्हाए विया आहिनि। जेको नाला अथसि राजा, उहो ई राजा आहे जहिड़े फ़न में रखंदोसि उहो उन में फिट हूंदो आहे। चाहे सेट डिज़ाइनिंग हुजे, डांसिंग हुजे, या ख़ुशामद कोन थो करियां, पर इहा हक़ीक़त आहे। उहे लफ़्ज़ कोन्हनि जेके मां इन दोस्त जे लाइ चवां। अॼु असांखे जेको वफ़ा दिलदार साहब जेको कन्वीनर बि आहे, अख्तर दरगाही साहब जेको जनरल सेक्रेटरी आहे, हीउ एज़ाज़ जेको असांखे बख़्शियो आहे। अदी राबिया आहे, साईं अख्तर खोखर साहब आहे। मुलाक़ातूं मुंहिंजो अख्तर साहब सां आहिनि, पर असां कॾहिं ड्रामनि में कमु कयो कोन्हे। मीर सूबेदार सां कयो आहे, अता सां कयो आहे, ॿियनि सां कयो आहे, पर उमेदु आहे त असां साईं जन खां सिखंदासीं, इन्हनि जी मोहबत में ईंदासीं। पोइ हाल जहिड़ो बि हूंदो, असां तमामु दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। मां बज़ाते ख़ुदि पंहिंजे दोस्तनि समेत जो हीअ इज़त तव्हां असांखे ॾिनी आहे। अलाह पाक तव्हांखे आबाद शाद करे, सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं। टाइम वधीक कहिड़ो वठंदासीं, वरी इंशाअल्लाह मुलाक़ातूं थींदियूं। वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह पाक तव्हां सभिनी खे आबाद शाद रखे। आख़िर में सखर आर्ट काउंसिल जे सेक्रेटरी जनरल साईं अख्तर दरगाही साहब जन खे गुज़ारिश कयूं था त अवां सभिनी सां मुखातिब थियनि। ऐं दोस्तनि खे हिकिड़ो अर्ज़ु आहे त हिन प्रोग्राम जी तक़रीब ख़तमु थियण खां पोइ कॉमन रूम में रिफ्रेशमेंट जो इंतज़ाम आहे। सभु गॾिजी उते रिफ्रेशमेंट कंदा। महिरबानी। तव्हांजे भरपूर ताड़नि में साईं अख्तर दरगाही साहब तव्हां सां मुखातिब थियनि। वॾी महिरबानी अदा मोहम्मद अली। स्टेज ते वेठल मनायती मोहतरमा राबिया चौहान, मुनीर वागो साहब, सलीम राजा, अख्तर खोखर साहब, हफ़ीज़ जमाल, वफ़ा दिलदार साहब, एजाज़ समायर साहब, मोहम्मद अली, ऐं ईअं ई साम्हूं वेठल मुंहिंजा सभई मनायता दोस्तो
मुर्क वेठी आहे, आबदा, असांजी मोहतरमा नाइला, हसनैन, ज़ुहैब महर, इसाक खोसो साहब, मोहम्मद अली साहब, मज़र शेख साहब, असांजो अता साहब ऐं ॿिया सभई जिते नज़र पए थी मुंहिंजो माइट मीरानी साहब, ख्वाजा ज़ुल्फ़कार, शाहरुख, अदी असांजी हमीदा, बाबू पोइ हले वियो अलाए छो, बाबू प्यारो दोस्त असांजो, ऐं ज़ाहिद राहूजो साहब, ऐं ख्वाजा ज़ुल्फ़कार जो नालो मां खयो, ऐं गुलमोहन जुड़ियो साहब बि हुयो, ऐं असांजो सरवर सोलंगी साहब, मोहम्मद अली साहब, सभई जी आर खोसो साहब, ऐं सभई मुस्तक़ीम, ऐं सभई जेके असांजा मञाता दोस्त सभई जेके हिते वेठा आहिनि, सभिनी खे अस्सलाम वालेकुम। मौजूदु सभ खां पहिरियां त मां तव्हांजो शुक्रियो अदा कयां थो पियो सखर आर्ट्स काउंसिल पारां हिन ऑडिटोरियम में त अमी ड्रामा शोबे पारां निहायत हिकिड़ी ख़ूबसूरत रिहाण में तव्हां शरीक थियो ऐं इन ख़ूबसूरत रिहाण खे ख़ूबसूरत नमूने पेश करण ते मां पंहिंजे आर्ट्स काउंसिल जे ड्रामा सेक्शन जे कन्वीनर वफ़ा दिलदार खे तमामु घणी मुबारकबाद पेश कयां थो पियो ऐं जंहिं एतिरो सुहिणो प्रोग्राम कयो ऐं सचपच ही असां सखर वारनि लाइ वॾो ख़्वाबु हुयो, ख़ासि तौर ते स्टेज ऐं ड्रामा जे फील्ड जो जेको सखर आर्ट्स काउंसिल जे रूप में असां हिकिड़ो ताबीर ॾिठी आहे। इन में सॼी टीम खे मुबारकबाद हुजे, मुमताज़ बुखारी साहब खां वठी जेका बि सॼी टीम आहे उहा मुबारकबाद जे लाइक़ु आहे। हीअ तमामु सुठी रवायत आहे त असां पंहिंजनि मौजूदु जेके असां वटि आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे मान ॾियूं, उन्हनि खे ट्रिब्यूट ॾियूं, उन्हनि जी ख़िदमतुनि जो एतिराफ़ु कयूं ऐं सभिनी तमामु सुठो ॻाल्हायो। असांजे अख़्तर खोखर साहब तमामु शानदार ॻाल्हायो, न मोहतरमा राबिया ते बल्कि टिनी शख़्सियतुनि ते, हफ़ीज़ त तमामु घणो खिलायो ऐं तमामु इहो सुठो अंदाज़ रहियो ऐं असांजो एजाज़ साहब बि मुनीर साहब ते तमामु सुठो ॻाल्हायो। यकीनन जेको मक़सदु हो असांजो अहिड़े क़िस्मनि खे प्रोग्राम पेश करण जो उहो मक़सदु पूरो थियो ऐं अञा वधीक ॻाल्हाए सघिजे हा। ऐं मां सभिनी अदाकारनि जो मां पाण मदाह आहियां, मोहतरफ़ आहियां, तमामु सुठा अदाकार आहिनि, असांजे सखर जो शान आहिनि। मोहतरमा राबिया, मुनीर सभई असांजो तव्हां फ़ख़्रु आहियो ऐं मूंखे यादि आहे त 1988-99 में जॾहिं मां ज़री तरक़ियाती बैंक ख़ैरपुर में कमु कंदो हुउसि त साॻे वक़्तु मुख़्तियार मलिक जो पुराणो दोस्त मां, मुंहिंजो सभ खां पहिरियों जेको दोस्त आहे अदबी उहो मुख़्तियार मलिक साहिबु आहे 1975-76 जो। त उहो मूंखे रेडियो ते घुराईंदो, असां गॾु कमु कंदा हुआसीं, मां स्क्रिप्ट लिखंदो हुउसि, लिटररी प्रोग्रामनि में शरीक थींदो हुउसि, मोहतरमा राबिया ड्रामनि में कमु कंदी हुई ऐं सखर मां ईंदी हुई ऐं वेगन सर्विस हूंदी हुई। इनखे मां सलाम पेश थो कयां त एॾी अज़ीम शख़्सियत आहे त पंहिंजे फ़न लाइ, आर्ट लाइ सखर खां वेगन में सफ़र कंदी हुई, आउटबेक कंदी हुई, कॾहिं कॾहिं असां गॾिजी बि आउटबेक कंदा हुआसीं। त इहो हिकिड़ो वॾी ॻाल्हि आहे ऐं तव्हांजो तमामु वॾो मान आहे तव्हां सभिनी जो ऐं असांखे ॾाढी ख़ुशी आहे त इहो सिलसिलो जारी। मां तव्हांखे इहा गुज़ारिश कई आहे, कयां बि थो, वफ़ा दिलदार साहब खे बि गुज़ारिश कंदुसि त राबिया खे आर्ट्स काउंसिल में वठी अचे, असां सां गॾु शामिलु थिए ऐं मेंबर बि थिए ऐं असां सां गॾु बिल्कुलु क्लोज़ असां सां सीनियर फ़नकारनि जो असांखे तमामु घणी ज़रूरत आहे ऐं उन्हनि जे शान सां, उन्हनि जे मान सां असांजो शान मान वधे थो पियो। ॻाल्हाइणो तमामु घणो हुयो, बहरहाल मां ॾाढो ख़ुशि आहियां। तव्हांखे हिकु दफ़ो वधीक बार बार मुबारकबाद ऐं अवांजो बार बार शुक्रियो अदा कंदुसि। तव्हां वॾी महिरबानी कई आहे। अख़्तर खोखर साहब असांजो वॾो नालो आहे, असांजे ख़ैरपुर जे वाले सां तालुक़ु आहे पर सिंध जो तमामु वॾो माण्हू आहे। ईअं ई सलीम राजा, ईअं ई मुनीर साहब, वफ़ा दिलदार असांजो वॾो नालो आहे। असां पाण में खणी गॾु भले हुजूं पर असांखे हिक ॿिए जी इज़त कराइणु घुरिजे, हिक ॿिए खे वधाइणु घुरिजे ऐं असांखे सखर खे पेश करणु घुरिजे ॿियनि इलाइक़नि जे अॻियां। त तव्हां सखर खे बि ॾिसो, ख़ैरपुर बि असांजी पंहिंजी आहे, ख़ैरपुर ऐं सखर असांजी सम्झो त हिकिड़ो ई फील्ड आहे, हिकिड़ी ॻाल्हि आहे ऐं तव्हांजो हिकु दफ़ो वरी शुक्रियो अदा कयां थो, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं ईअं ई ॿियनि फ़नकारनि खे, ॿियनि अदाकारनि खे बि यादि कयो, यादि कंदासीं गॾिजी सॾिजी, ॿियनि जूं रिहाणियूं मल्हाए पियूं त जीअं उन्हनि जे फ़न ते ॻाल्हायो वञे। ऐं हिकु दफ़ो वरी थैंक यू सो मच।